नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर शेयर करीब तव्हां सां सिजावल लखबदीन रोड ते ॿुढो ट्रालपुर वटि वैन ऐं ट्रालर में टक्कर थी पियो। 15 ॼणा ज़ख़्मियुनि खे अस्पताल आंदो वियो, जॾहिं त 5 ॼणनि जी हालत नाज़ुक सबबु खेनि कराची रेफर कयो वियो। नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर शेयर करीब तव्हां सां सिजावल लखबदीन रोड ते ॿुढो ट्रालपुर वटि वैन ऐं ट्रालर में टक्कर थी पियो। 15 ॼणा ज़ख़्मियुनि खे अस्पताल आंदो वियो, जॾहिं त 5 ॼणनि जी हालत नाज़ुक सबबु खेनि कराची रेफर कयो वियो आहे। वधीक तफ़सील वठूं था सिजावल पारस न्यूज़ जो रिपोर्टर अल्ताफ़ पठान खां। जी अल्ताफ़, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, सिजावल बदीन रोड ते ॿुढो टालपुर वटि वेन ऐं टालर में टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल आंदो वियो, पर अस्पताल मां अमलो ग़ाइब, हिकु बि डॉक्टर मौजूदु न हुअण सबबु मरीज़ तड़पण लॻा। आख़िरकार डिस्पेंसर बिना कंहिं ट्रीटमेंट ऐं बग़ैर टांका लॻाइण जे उन्हनि मां 5 ॼणनि जी हालत नाज़ुक हुअण सबबु खेनि 10 ज़रिए कराची रेफर कयो आहे। ऐं हिते इहो बि ॾिठो वियो त केतिरा ई मरीज़ सख़्तु परेशानी में मुब्तला दाहूं करे रहिया आहिनि, पर हिते को बि डॉक्टर मौजूदु न आहे। जॾहिं त रेफर कयल ज़ख़्मियुनि मां जान मोहम्मद, रहीम, उसामा, बिलावल ऐं हसन शामिल आहिनि, जेके कराची खां थरपारकर वञी रहिया हुआ त ॿुढो टालपुर वटि दीवान शुगर मिल जे वेझो इहो हादसो पेश आयो। जी।